चूहड़ जमाली वेझो दरगाह शाह यकीक ते ॿिनि मिस्त्री भाइरनि मथां ट्रैक्टर चढ़ी वियो। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी, गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल। चूहड़ जमाली वेझो दरगाह शाह यकीक ते मिस्त्री रफ़ीक जतोई संदसि नंढो भाउ शेर मोहम्मद जतोई ट्रैक्टर हेठां वेही ट्रैक्टर ठाहे रहिया हुआ त ओचितो ट्रैक्टर चालू थी ॿिन्ही मिस्त्री भाइरनि मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में ॿई भाइर ट्रैक्टर हेठां अची सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते चूहड़ जमाली जे रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिते संदनि हालत गणती जोगी हुअण करे खेनि कराची ॾियो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे मिस्त्री रफ़ीक जतोई जो नंढो भाउ शेर मोहम्मद जतोई दम धणी हवाले करे छॾियो, जॾहिं रफ़ीक जतोई खे अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे, जिते संदसि हालत गणती जोगी ॿुधाई वञे थी। ॿुधायो वञे तो दरगाह शाह यकीक जे कचो पको स्टॉप ते मिस्त्री रफ़ीक जतोई संदसि नंढो भाउ शेर मोहम्मद जतोई पंहिंजे दुकान ते ख़राब ट्रैक्टर खे ठाहे रहिया हुआ त ओचितो ट्रैक्टर चालू थी ॿिन्ही ॼणनि मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में ॿई ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। बाद में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे शेर मोहम्मद जतोई फौत थी वियो। हादसे बाद इलाइक़े में ॾुख जी लहर छाइजी वई, जॾहिं मिस्त्री शेर मोहम्मद जो मड़ह घर पहुचण ते संदसि घर में कोहराम अची वियो। मुस्तफ़ा मेमण, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, चूहड़ जमाली।